हुकूमत तमाम घणी संजीदा नज़र अचे पई। माहौलियाती तब्दीली के मुंह ॾियण जे लाइ क्लाइमेट एक्शन प्लान जी भी उन्हनि ॻाल्हि करे वठी आहे। ॿी टर्मिनोलॉजी असीं ॿुधूं था कार्बन क्रेडिट्स खे वठी करे। सवेर असीं डिस्कस कयोसीं त कार्बन क्रेडिट्स छा आहिनि ऐं ही मार्केट कीअं कम करे पई, इनखे स्ट्रेंथन करण जी कीअं ज़रूरत आहे। पर तव्हां खां मुंहिंजो सवाल इहो आहे त जेके ॻाल्हियूं इन करे पई हुकूमत क्लाइमेट एक्शन प्लान खे वठी करे, डू यू थिंक दे आर रियली सीरियस अबाउट इट? जी लेला, वॾी महिरबानी, तव्हां मूंखे पंहिंजे प्रोग्राम में वरितो। इहो ॾिसो, क्लाइमेट चेंज त हिकिड़ो ग्लोबल फिनामिना आहे ऐं उन में असां जेकॾहिं उनजी मिटिगेशन ते वेंदासीं त इहो हिकिड़ो वॾो कमु थींदो। उन में वण ज़रूरु लॻाइजनि, पर असां छो त वर्स्ट विक्टिम आहियूं क्लाइमेट चेंज जा, त असांखे हिन वक़्तु जेका शदीद ज़रूरत आहे उहा आहे एडाप्टेशन जी। मिसाल तौर फ्लड्स अचनि पिया त उन खां बचाव जे लाइ असां कहिड़ा उपाउ वठूं, पंहिंजा बंद कीअं मज़बूत कयूं, पंहिंजूं आबादियूं कीअं बचायूं। त गवर्नमेंट ॾिसो, हाणे हिकिड़ी ॿी बि शइ थी आहे त कोई 30 ईयर्स जो को प्लान बि लॉन्च कनि पिया, जंहिंमें मॉनसून जे लाइ ख़ासि तौर ते फेडरल ऐं सिंध गवर्नमेंट गॾिजी करे कमु कंदा। सो इहे मुख़्तलिफ़ एफर्ट्स त कनि पिया, पर असां वटि जेकॾहिं असां वण लॻाए तव्हां सम्झो त को क्लाइमेट चेंज खे क़ाबू करे छॾंदासीं त इहो पॉसिबल फ़िलहाल असां वटि न आहे। त ही ग्लोबल इशू आहे, जिन मुल्कनि इहे कयो आहे। दुनिया लेवल ते कार्बन जेको आहे असांजे प्लानेट सां जेसि ताईं घटि न थींदो तेसि ताईं क्लाइमेट चेंज जा इम्पैक्ट जेके आहिनि उहे उन में असांखे वण बि लॻाइणु खपनि ऐं वॾे पैमाने ते लॻाइणु खपनि। पर उन जा मुख़्तलिफ़ जेके सेक्टर्स आहिनि उन्हनि ते कमु करण जी ज़रूरत आहे। एडाप्टेशन आहे उनजो, उहो कीअं कजे ऐं उन में कहिड़ियूं आबादियूं आइडेंटिफाई करणु खपनि। असांखे सी लेवल राइज जो ख़तरो आहे कराची जे अंदरि ऐं तमामु घणियूं जेके आहिनि उहे पर हाणे हुकूमत कार्बन क्रेडिट्स ते सर तमामु घणो एम्फसाइज करे पई। त डू यू थिंक ये क्लाइमेट चेंज खे मुंहुं ॾेई सघनि पिया जेकॾहिं कार्बन क्रेडिट मार्केट खे स्ट्रेंथन कयो वञे त? ॾिसो, कार्बन क्रेडिट शुरू थियो 2015 में जी, जंहिंमें इंडस डेल्टा जेको आहे उन मां जेके कार्बन क्रेडिट ते कमु शुरू कयो वियो, जेको पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप जे तहत फॉरेस्ट डिपार्टमेंट ऐं कुझु प्राइवेट पार्टियूं 2020 जे अंदरि उनजी जेका डेल्टा ब्लू कार्बन DBC प्रोजेक्ट आहिनि उनजो ॿियो फेज़ शुरू थियो हुयो। त इहो बि करणु खपे ऐं असां वटि वॾो उनजो पोटेंशियल बि आहे। पर वरी बि आउं चवां थो त ॾिसो, क्लाइमेट चेंज जो इम्पैक्ट जेको आहे उहो ग्लोबल आहे। उहो असां तमामु वॾे पैमाने दुनिया में वण लॻनि ऐं कार्बन जेका आहे उहा सिंक थिए एटमॉस्फेयर मां, उहो पॉसिबिलिटी आहे त को इम्पैक्ट घटि थियनि। पर असांखे इमीडिएट जेका ज़रूरत आहे उहा वरी बि मुंहिंजी अॻे ॻाल्हि थी एडाप्टेशन। अच्छा, पोइ उन बाबति तव्हांखे हुकूमतूं केतिरो संजीदा नज़र अचनि थियूं? अडेप्टेशन जी जेकॾहिं ॻाल्हि कजे, छा क्लाइमेट रेज़िलियंस स्ट्रक्चर अडेप्ट करण में तव्हांखे नज़र अचनि पियूं तमामु हुकूमतूं? ॾिसो, जेकॾहिं इहो कीअं कनि हा त पंजाब जे लाइ हिकिड़ो आम तासुर आहे जो तमामु ज़बरदस्त सूबो आहे, उते वॾा प्रोजेक्ट हलनि था। पर असां हींअर ॾिठो शहरनि जा शहर जेके आहिनि उहे ॿुॾी विया आहिनि ऐं सैलाब ख़ासि तौर ते जेको दरियाई सैलाब आहे उनजे लाइ त असांखे ग्राउंड ते के शयूं नज़र नथियूं अचनि। मिसाल तौरु पाणी जा लंघ जेके आहिनि असांखे साफ़ करणा हुया, पंहिंजे जेको असांजी हेठी सिंध आहे, ॾखण सिंध आहे, उन मां मीपुखास जी बि आहिनि। छो त पाकिस्तान में जिते बि फ्लड ईंदो पाणी उनजो वरी सिंध मां थी समुंड वञिणो आहे। त उन जे लाइ जेके शयूं करणु खपनि उहे असांखे ग्राउंड ते नज़र नथियूं अचनि। ओके सर, पोइ इनखे वठी करे जेके हुकूमतूं ॻाल्हियूं कनि पयूं, क्लाइमेट एक्शन प्लान, कार्बन क्रेडिट मार्केट, पर योर एन एक्सपीरियंस जर्नलिस्ट इमदाद साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि, त तव्हांखे यानी इहो सभु जेकॾहिं नज़र नथो अचे त पोइ त ही सिचुएशन में अञा इंटेंसिटी ईंदी वेंदी ऐं अञा माहौलियाती तब्दीली उन जा असर जेके आहिनि उहे अञा नुक़सान पुॼाईंदा रहंदा आवाम खे, सभिनी खे इनफैक्ट। बिल्कुलु, तव्हां इहो सही था चओ, इहो थींदा असर। ऐं इन खां पोइ ॾिसो, जेके बि मैनिफेस्टेशन आहिनि क्लाइमेट चेंज जूं, उहे भले सी लेवल राइज हुजे, हीट वेव्स हुजनि, ड्राई स्पेल हुजे, ग्लेशियर लेक आउटबर्स्ट फ्लड्स हुजनि, फ्लैश फ्लड्स हुजनि, उहे असां वटि सभु अचनि पिया था। त जेकॾहिं गवर्नमेंट संजीदा थिए, इन्हनि मिसाल तौरु हीट वेव कराची जे अंदरि 2015 खां पोइ कंटिन्यूअस अचे पई, उनजे लाइ जेकॾहिं को प्लान कनि उहो असांखे नज़र नथियो अचे त उन लाइ कनि पिया, या फ्लड लाइ कनि पिया, या सी लेवल राइज लाइ कनि पिया, या मथे जेको आहे असांजे नॉर्थन एरियाज़ में जेके ग्लॉफ अचनि पिया, ग्लेशियर लेक आउटबर्स्ट फ्लड, या असांजा ग्लेशियर जेके मेल्ट थियनि पिया था, उन हवाले सां का वॾे पैमाने ते तयारी कुझु प्रोजेक्ट हलनि पिया। जी ग्लॉफ जो प्रोजेक्ट उते हले पियो, असां वटि जेको आहे कार्बन क्रेडिट जो हले पियो, पर जेके एक्चुअल असांखे खपनि उहे शयूं ग्राउंड ते नज़र नथियूं